दादू ज़िले में पाणीअ जी खोट सबब आबादगार खरीफ़ जी वक़्तसर पोखी न करे सघिया आहिनि। इन सिलसिले में सिंध वॉइस जे रिपोर्टर अला बख्श खुश्क हिकु तफ़सीली रिपोर्ट तैयार कई आहे। अचो त अव्हांखे उहा था ॾेखारियूं। दादू ज़िले में ज़रई पानी जी मुबैना चोरी, शाखन जी खाटी, वाटर कोर्स जी सार संभाल में मुबैना बेज़ाब्तगिन सबब खरीफ जे फसल जी पोखाई सख्त मुतासिर थियण जूं शिकायतूं साम्हूं अची रहियूं आहिनि। दादू कैनाल मां निकिरंदड़ लोअर नूरवाह, जमाली नूरवाह, खुदाबाद शाख ऐं जोही ब्रान सां लाॻापियल 17 शाखनि जे टेल वारनि इलाइक़नि में पाणी जी शदीद खोड़ सबब केतिरनि ई शाखनि में वारी उॾामंदी नज़र अची रही आहे। दादू तालके जे इलाइक़नि सीता ऐं पाट शरीफ़ में कुझु बाअसर माण्हुनि ते दादू कैनाल मां गैर क़ानूनी तौरु पाणी खणी सारियुनि जे फसल जी पोखाई जो इल्ज़ाम आहे। लोअर नूरवाह ऐं जमाली नूरवाह जे आख़िरी हिसे ताईं पाणी न पहुचण ते मक़ामी ज़मींदारनि ऐं हारिन आपाशी खाते जे अमलदारनि ते पाणी जी गैर मुनसिफ़ाणी विर्छ, मुबैना पाणी चोरी ऐं शाखनि जी खाटी में करप्शन जा इल्ज़ाम पिणु हया आहिनि। शुरूआत में 2 टे पाणी आयो हो त माना ॿिज उहे सड़नि पिया था। पाण भरियो आहे, तव्हांखे विज़िट करायो अथऊं सभिनी ॿिजनि जो। इहे त माना अञा ॿिज सावा ई कोन कया आहिनि। पलाल असांजा हुन में पिया आहिनि ॿारनि में, मतिलबु टाली ते पलाल लायूं पिया, इन आसिरे में त पाणी ईंदो असां ॿिज सावा कंदासीं, रोज़ी कंदासीं। हुकूमत जो को हाल न आहे, हुकूमत जो को तावन न आहे। अला इन्हनि खे हिदायत ॾिए। गुज़िरियल साल खां बि असां पंहिंजे पैसनि ते डोनेशन करे आबादगारनि ज़मींदारनि खाटी खणाई। हिन साल बि असां बारा इरिगेशन इंजन खे चयो आहे त असांखे खाटी कराए ॾियो, पर अफ़सोस सां चवणो थो पए त असांखे खाटी कोन था कराए ॾियनि। इहो ई दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ शाखनि सां हशर ऐं ज़ुल्म लॻो पियो आहे त आबादगारनि खे खाटी कोन थी कराई वञे ऐं खाटी न हुजण जे करे मुंड में त पाणी अचे थो, जेके टेल जा आबादगार उहे सुकनि पिया था। पाणी नाहे, ॿिज पोखियासीं, 8,000 रुपया मण ॿिज मिलियो आहे। 5 एकड़ जो असां बि हिते ॿिज पोखियो आहे। असांजी बादशाह जी ज़मीन आहियां, हारी आहियूं असां, पोखण लाइ पोखियोसीं, पर पाणी हाणे 15 ॾींहंनि खां नाहे, बीह वियो आहे। नुक़सान घणो आहे, तमामु घणो आहे। एराज़ी गंज आहे पर पाणी आहे ई कोन। ॾिसो था पाण तव्हां सां सूरत हाल। जोही ब्रान सां लाॻापियल इलाइक़नि में बि ज़रई पाणी जी शदीद खोड़ सबब ॾुकार जहिड़ी सूरत हाल पैदा थियण जूं शिकायतूं साम्हूं आयूं आहिनि। आबादगारनि मूजिबि हू वोणनि, जूअर, सारिन ऐं ॿियनि खरीफ़ जे फसल जी पोख वक़्तसर न करे सघिया आहिनि, जॾहिं त पाणी जी खोट इंसानी आबादी ऐं मालवंद माण्हुनि लाइ पिणु वॾो मसइलो बणिजी वई आहे। इहो विराइजी सिराइजी बि हिते बि 3 फुट पाणी बीहंदो, 3.5 फुट बीहंदो। हाणे इहो पाणी विच में गुम थी थो वञे। इहा नाअहली जेका आहे सा इंजीनियरनि जी आहे। जेके इंजीनियर आहिनि पोइ हिन में एसी बि आहिनि, चीफ बि आहिनि, जेके बि आहिनि ऐं दारोगा बि आहिनि, जेके बि आहिनि। तव्हां किथां खां आयो, को दारोगो पाण खे मिलियो या को SDO मिलियो, को हुयो बि कैनाल सां, केरु माण्हू ई कोन्हे। हाणे हिन हाल में आहे त कंहिं ॿारो बि कोन पोखियो आहे। जो ही शहर खां वठी हे जेके पाण 8-10 माइल पंधु करे आहियूं छिनी जे तरफ़, त के को ॿारो पोखियल कोन्हे, को सलो कोन्हे, को किथे पाणी कोन्हे। शाख जा तरा सुका पिया आहिनि, पर हिते इंजीनियर कोन थो अचे। इंजीनियर छो नथो अचे उहा उनखे ख़बर आहे। ॿियो जेके वॾा ऑफिसर उनखे ख़बर आहे छो नथो अचे। हिते जोही ब्रान सां ई नथो अचे इंजीनियर, ऐं हुनजो स्टाफ कोन थो अचे, छो नथो अचे उनखे ख़बर आहे। उहो सभु वीज़ाऊं चवंदा आहिनि, कूड़ी वीज़ा ते, को सऊदी अरब में आहे, को कराची हैदराबाद पिया रुलनि, को हिते ड्यूटी वारो माण्हू जोही ब्रान ते कोन्हे। असां वटि पाणी कोन्हे, माल मरे थो सम्झो। कहिड़ो कहिड़ो माल अथव? माल ढगियूं आहिनि, ॿकरियूं आहिनि, हे माल ॾिसी थो। हाणे छा कयूं, माल पाणी किथां पिया? पाणी कोन्हे न, छा कयूं। ॾिस बहिराण लॻा पिया आहिनि। हा, बहिराण में बि पींदा, हिते पाणी कोन्हे। हाणे तवकल आहे, हाणे जो कनि त कुझु त पाणी मोकिलनि त भलो आहे। होॾां ज़िले इंतिज़ामिया जी सिफ़ारिश ते कमिश्नर हैदराबाद दादू कैनाल जे कमांड एरिया में सारिन जी पोखी ते कलम 144 लागू करे छॾियो आहे। एग्जीक्यूटिव इंजीनियर आपाशी खाते दादू विजय कुमार पंहिंजे जारी कयल पधिराई में चयो आहे त दादू कैनाल जे कमांड एरिया में सारिन जी पोख ते मुकमल पाबंदी आहे ऐं जिते बि सारिन जी पोख कई वेंदी उते कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। हिन वधीक चयो त शाखनि जी सफ़ाई ऐं खाटी जो कमु मौजूदु बजट मूजिबि जारी आहे, जॾहिं त पुछड़ी ताईं पाणी पहुचाइण लाइ बि कोशिशूं कयूं पियूं वञनि। ज़रई माहिरनि जो चवणु आहे त सिंध में पाणी जी खोट रुॻो पाणी जी घटि दस्तियाबी जो मसइलो न आहे, पर पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ, गैर क़ानूनी पाणी खणणु ऐं नहरी निज़ाम जी मौसर निगरानी बि अहम मसइला आहिनि।
आबादगारनि मुतालबो कयो आहे त हुकूमत पाणी जी शफ़ाफ़ विर्छ खे यकीनी बणाए गैर क़ानूनी पाणी चोरी ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई करे खेनि रिलीफ ॾिनो वञे।